नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं। तइलीम ऐं सक़ाफ़त वारे सूबाई वज़ीर से सरदार शाह जो चवणु आहे त आउं कंहिं ख़ानगी स्कूल में न पर सरकारी स्कूल जे बेंच ते निम जे वण हेठां पढ़ियो आहियां। अमरकोट जी तइलीम खे तबाह करण लाइ सियासतदान मुख़लिस किरदारु अदा कयो ऐं भरपूर नमूने तबाह कयो आहे। तइलीम ऐं सक़ाफ़त वारे सूबाई वज़ीर से सरदार शाह अमरकोट में प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो त कराची, सखर, शिकारपुर, अमरकोट में हिकु जहिड़ा ई मसइला निज़ाम खां तालुकी सबब तइलीम तबाह थी है। जेको पढ़े निकितो उहो पंहिंजे ॿारनि खे ख़ानगी स्कूल में पढ़ाए थो, वापसि वञी स्कूल खे ॾिसे ई नथो। रुगो आऊं ई पंहिंजे स्कूल खे ॾिसां थो, ईअं न आहे। सियासतदान तौरु सम्झां थो त MRD जी तहरीक जे नतीजे में रियासत इहो नतीजो कढियो त पढ़ियल लिखियल माण्हू कीअं विढ़ी सघे थो। कलम वॾो हथियार रहियो आहे। क्लाशनकोफ़न खां बि वॾो हथियार कलम है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।